दोस्तों हाँ वही रहा गोठ तरफ के शाम जो नज़ारो दिखारियो भी मुझे सपोर्ट करियो तो जी वीडियो हर रोज़ ठाया कल वीडियो ठाए भी सही पर नेटवर्क न हुजण जे करे वीडियो कोन मोकली। दोस्तों रात जो इंशाल्लाह मां 12 बजे का वीडियो मोकली इंशाल्लाह। सो दोस्तों हमारी सीरियल सको था गोठ जो खूबसूरतियों गोठ रहन तमाम आसान है दोस्तों। फिर गोठ में जो को हुंदो आहे शोर कोन हुंदो आहे गोठ में ये समझ त माना सुकून सां माण्हू रही सघे थो। पर गोठ में नफ़रतूं हाणे वधी वियूं आहिनि। भाउ जो कोन्हे को सभु को पंहिंजो खाए पंहिंजो पचाए सभु को जीअं हले सो पियो हले केरु चवण वारो कोन हूंदो आहे। गोठ में जेको पहिरीं हूंदो हो अदब हाणे अदब आहे कोन को। हाणे बसि इहा शइ आहे त हाणे वॾे जो अदब कोन्हे को इख़लाक़ कोन्हे को पीउ जो बि अदब कोन्हे को वॾे भाउ जो बि अदब कोन्हे को। सो इन करे ॻोठ वारा तमामु परे हलिया विया आहिनि। छो जो हाणे ॾिसो न हाणे ॿ कमरा भले गॾु हुजनि पोइ बि माना को माना पाण में ॻाल्हाइण लाइ कोई तयारु कोन हूंदो आहे। सो अहिड़ो वक़्तु अची वियो आहे। सो शहर में त मां सम्झां थो त इन खां वधीक नफ़रत हूंदी। शहर में त वरी सब्र बि कोन्हे को ॿार बच्चा थोरी घणो विढ़ंदा आहिनि त पोइ बि माना माइट ॻंढ थियो था वञनि त मुंहिंजे पुट मुंहिंजे बच्चे खे छो मारियो। इहो बि तमामु ख़राबु आहे। ॿार बच्चा हिन जॻह वञनि था त वरी ठही बि वञनि था त अव्हां खां पुछा बि कोन कंदा। ॿार नंढनि जो कमु आहे उन जे करे माइट सभु ॻंढ थियो था वञो इहो तमामु ख़राबु आहे। दोस्तों इहो तमामु जेको आहे सो तमामु ख़राबु आहे।